अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांजे बेहतरीन तोहफ़ो मूं आंदो आहे। ख़ास करे जेको मुंहिंजा सब्सक्राइबर उन्हनि जे लाइ रोज़ानो मैसेज ऐं कमेंट कंदा आहिनि, यार असांखे जेको आहे फ़ोन नंबर ॾे अदाकारनि जा। काफ़ी अदाकारनि जा मूं फ़ोन नंबर ॾिना, लेकिन अॼु पूरा 5 फ़ोन नंबर खणी आयो आहियां तव्हांजे लाइ। पक्का फ़ोन नंबर अदाकारनि जा, थी सघे थो कंहिं वॾे अदाकार जा हुजनि जंहिंजा तव्हां मूं ॾे कमेंट कंदा आहियो। ऐं हीअ सरप्राइज़ ऐं तव्हांजे लाइ हीअ गिफ्ट मूं आंदा आहिनि। तॾहिं ही वीडियो जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो इहा तव्हांजे वॾे कम जी आहे। इन खे आख़िर ताईं ॾिसजो, तव्हांखे सभई 5 ई अदाकारनि जा नंबर मिली वेंदा। ऐं तव्हांखे हिकिड़ी वीडियो में 5 अदाकारनि जा नंबर, हूं तव्हां हिकु वीडियो ॻोल्हींदा आहियो। तव्हांजे लाइ मां आसानी ठाही आहे, हिकिड़ो बहितरीनु आसानी तरीक़े सां हिकिड़े वीडियो में 5 नंबर ॾियण लाइ अची पहुतो आहियां। अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त काइंडली इन वीडियो के वॉच करे पंहिंजा नंबर तव्हां कढी सघो था। ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कयो। आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। रोज़ाना जीअं ही तव्हांजे लाइ मूं गिफ्ट आंदो आहे वरी महिनत सां। दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कयां। मूं काफ़ी अर्सो पहिरियों लाला रफ़ीक ज़हूर साहब यानी उर्फ़ मूसा जो नंबर ॾिनो हुयो। ऐं जेको आहे काफ़ी दोस्तनि नंबर उहो नोट कयो, काफ़ी न कयो। छाजे करे पोइ महीनो 2 महीना पुराणी ॻाल्हि आहे, वीडियो उहो हेठि थी वियो। वरी उनजे मथां 200 150 200 वीडियो मथां ॿिया अची विया आहिनि। हाणे उहो नंबर कंहिं नोट कयो आहे, कंहिं दोस्तनि नोट नाहे कयो। इन जे लाइ मूं हिकिड़ी वीडियो आंदी आहे जंहिंमें पूरा 5 नंबर बि ॾींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त विच हे साइड में नंबर हिकु थी लाला रफ़ीक जो हलंदो वञे थो, इहो तव्हां नोट कयो। इहो तव्हांजे कम जो नंबर आहे। ऐं जेको आहे 5 नंबर मूं इन जे लाइ आंदा आहिनि त जीअं तव्हां लाइ आसानी थिए हिकिड़े वीडियो में 5 नंबर। छाजे करे जिन नोट न कयो हुयो नंबर, जिन दोस्तनि, उन्हनि जे लाइ हीउ तोहफ़ो आहे। हीउ नंबर तव्हां नोट करे पंहिंजे जेको आहे मतिलबु हिकिड़े हीरो सां ॻाल्हाए सघो था जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो। इहो नंबर जेको हली रहियो आहे दोस्तों लाला रफ़ीक ज़हूर साहब जो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां नोट कयो हूंदो, कुझु दोस्तनि नोट नाहे कयो। हिन जे लाइ मां ॿीहर नंबर ॾियां थो ऐं आसानी सां जीअं सभिनी जे लाइ आसानी थिए। ऐं हीउ नंबर तव्हां नोट करे उन सां ॻाल्हाए सघो था। ऐं काफ़ी जो सिलसिलो मूं हलायो ऐं काफ़ी माण्हुनि जेके नंबर मिलिया ऐं उन्हनि ॻाल्हायो ऐं असांजे मैसेज बि कंदा रहंदा आहिनि। ऐं कुझु दोस्त मुंहिंजे मैसेज करे रहिया हुआ त असांखे तव्हां पंहिंजो नंबर ॾियो। दोस्तों, मां पंहिंजो नंबर काफ़ी ॾिनल अॻे हुयो, मूं हटाए छॾियो आहे। ॿियो कुझु न आहे, माण्हू अची पर्सनल व्हाट्सअप ते तंग कंदा आहिनि। इन जे करे लाला रफ़ीक जो नंबर तव्हां दोस्तों नोट करे वठो। जीअं लाला रफ़ीक ज़हूर साहब जो यानी मूसा जो नंबर जीअं पूरो थींदो, उन खां पोइ वरी ॿिए अदाकार जो नंबर मां तव्हांखे ॾींदुसि। उहो बि हिकु वॾो अदाकार आहे, तकरार ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामनि जे अदाकार आहे। थी सघे थो उन नंबर तव्हांखे न हुजे या तव्हां वटि न हुजे। मां जेका पोएं महीने में माना 2 महीना पहिरियों जेका मूं नंबर ॾिना हुया, उहे नंबर सफ़ा हेठि हलाया विया आहिनि वीडियोज़। वरी बि माण्हुनि मां नोट कयो आहे त मुंहिंजे कमेंट कंदा आहिनि, यार असां वटि नंबर नाहे पुॻो, महिरबानी करे असांखे जेको आहे नंबर वरी ॾे। उहो नंबर उन्हनि वटि नोट नाहे करे सघिया, उन्हनि वटि उहा वीडियो नाहे पुॻी। इन जे करे ई मां हिकिड़ी वीडियो आसानी लाइ खणी आयो आहियां, जीअं सभिनी दोस्तनि लाइ आसानी थिए। ऐं उन में जेको आहे हीउ नंबर नोट कनि ऐं उहो नंबर वठी करे पंहिंजे मतिलबु हीरो सां ॻाल्हाए सघनि था। ऐं को तव्हांखे चैनल वारो दोस्तों ईअं कंहिंजो बि नंबर कोन ॾींदो, इहा मुंहिंजी गारंटी आहे। जेका ॿिया चैनल बि इन टाइम कमु करे रहिया आहिनि, तव्हां उते वञी हज़ारे कमेंट कयो, तव्हांखे फ़ोन नंबर कोई न ॾींदो। सभ खां पहिरियों ई जेकी अपडेट ईंदी आहे त उहो शाहिद खोसो ई तव्हांखे ॾींदो आहे। ऐं सभ खां पहिरियां जेका बि नंबर सिलसिलो स्टार्ट कयो उहो बि मूं कयो, तव्हांखे यादि हूंदो। बरा इहे यादि न आहे त मां तव्हांखे यादि ॾियाए सघां थो पियो। तव्हां पुराणा मुंहिंजा जे सब्सक्राइबर आहियो त तव्हांखे ज़रूरु इहा शइ ख़बर हूंदी। जे नवां आहियो त हेठि वीडियोज़ वञी ॾिसी सघो था पिया। सभ खां पहिरियों जेका बि अपडेट ईंदी रही आहे ऐं जेका अॻिते बि ईंदी उहा बि अपडेट मां ई तव्हांखे इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते ॾींदुसि। हीउ यूट्यूब चैनल तव्हांजे कम जो चैनल आहे, तॾहिं मां चवंदो आहियां हिन खे सब्सक्राइब करे छॾींदा कयो, जीअं का बि नई अपडेट अचे तव्हां खां मिस न थिए, तव्हां वटि नोटिफिकेशन पुॼी वञे ऐं तव्हां वटि मैसेज पुॼी वञे। ऐं सभ खां पहिरियां हीअ अपडेट बि मूं ई तव्हांखे ॾिनी आहे। मां ही कॉल बंदि करे वठां, कॉल आई आहे हिकु, तव्हां हीउ नंबर नोट करे या हूंदो साइड में जेको हले थो पियो। इहो दोस्तों नंबर लाला रफ़ीक ज़हूर साहब जो हुयो। ऐं हाणे जेको मतिलबु उर्फ़ मूसा जो हुयो। हाणे अॻिते जेको नंबर ॾींदुसि
उहो हिकु बहितरीनु अदाकार जो आहे जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो, इंतज़ार जो घड़ियूं उहे ख़तमु। दोस्तो हाणे जेको नंबर मां तव्हांखे ॾींदुसि उहो आहे अहमद अली शेख जो, जेको कमाल खान यानी तकरार ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान हुयो। असली नालो त हुनजो अहमद अली शेख आहे। मोहम्मद अली शेख बि चवंदा आहिनि, लेकिन हुनजो असली नालो अहमद अली शेख आहे। ऐं हीउ नंबर हाणे जेको मां तव्हांखे ॾियण वारो आहियां हे उन जो नंबर आहे। थी सघे थो काफ़ी अर्सो पहिरियों मां इहो नंबर तव्हांखे ॾिनो हूंदो, लेकिन हाणे इहो नंबर तव्हांखे ॿीहर मां इन लाइ नोट कराए रहियो आहियां त काफ़ी दोस्तनि जा मूं ॾे कमेंट आया आहिनि त बाबा असांखे नंबर ॾे। फेसबुक पेज ते आया आहिनि कमेंट, ऐं मुंहिंजी यूट्यूब चैनल जे वीडियोज़ ते हर वीडियो जे हेठों कमेंट ईंदा रहंदा आहिनि त असांखे बाबा अहमद अली शेख जो या कमाल खान जो मतिलबु नंबर ॾे। इन जे करे हीउ नंबर तव्हांजे कम जो आहे, साइड में हीउ हली रहियो आहे। तव्हां इन नंबर खे नोट करे वठो। इन खां पोइ वरी जेको आहे मां हिकु ॿिए वॾे अदाकार जो नंबर ॾींदुसि ऐं बहितरीनु नंबर ऐं तव्हांजे कम जो ऐं तव्हांजी आसानी जे लाइ। हीउ जीअं पूरो थींदो त इन खां पोइ वरी उहो नंबर बि स्टार्ट थी वेंदो, ऐं नंबर जीअं स्टार्ट थींदो त वरी उहो नंबर बि तव्हां नोट करे वठिजो। ऐं तव्हांजे हीउ कम जी वीडियो आहे, तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां वीडियो खे आख़िर ताईं इंतज़ारु कयो, जीअं का ॻाल्हि तव्हांखे मिस न थिए। मां छाजे करे असां जंहिंजो बि नंबर आणींदा आहियूं वॾे रिस्क सां आणींदा आहियूं ऐं वॾी महिनत करे उहो नंबर खणी ईंदा आहियूं। ऐं काफ़ी अर्सो पहिरियों असांखे रोकियो बि वियो हो त तव्हां इहे न ॾियो, पोइ बि रिस्क खणी करे मां वरी तव्हांजे लाइ नंबर खणी ईंदो आहियां, जीअं तव्हांखे नंबर मिली सघे, तव्हांखे जी आसानी थी सघे, का अहिड़ी ॻाल्हि न थिए। साइड में जेको हीउ हली रहियो आहे नंबर, तव्हां इन खे नोट करे वठो। ऐं जीअं बि नंबर पूरो थींदो, वीडियो पूरो थींदो, पोइ इहा वीडियो हिते बंदि करे जेको आहे मां वरी टियों नंबर अॻिते हलाए छॾींदुसि। जे तव्हां वीडियो पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो करे, लाइक करे, अॻिते बि शेयर करे छॾियो। जे यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो इन खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो ऐं लाइक बि ज़रूरु करे छॾिजो। ऐं जे कल्ह वारा तव्हां वीडियो न आहिनि ॾिठा, उहे बि हेठि ते वञी करे उहे वीडियो बि तव्हां ॾिसो। उन्हनि ते बि मूं तव्हांजे लाइ जेका ॾिना हुआ नंबर ऐं सरप्राइज़ गिफ्ट, उहे बि तव्हांजे कम जा आहिनि। उहे वञी करे तव्हां हेठियुनि वीडियोनि ते ज़रूरु ॾिसो, छाजे करे उहे जेका हेठियां वीडियो हुआ, थी सघे थो तव्हां नवां आया हुआ चैनल ते, उहे वीडियो तव्हां न ॾिठा हूंदा। उहे मां सुबुह में हिकु वीडियो अपलोड कयो हुयो, उहे बि बहितरीनु हिकु गिफ्ट रखियल आहिनि तव्हांजे लाइ, वॾा अदाकारनि जा नंबर आहिनि ऐं पोइ तव्हांखे उहे मिस न थी वञनि। ऐं हीअ जेका वीडियो हली रही आहे, हीअ पूरे 5 नंबर पूरा थींदा इंशाअल्लाह। पूरा 5 नंबर ॾेई करे पोइ वीडियो मां बंदि कंदुसि, जीअं तव्हांजे लाइ आसानी थिए। ऐं अॻिते बि कमेंट तव्हां करे सघो था, जीअं को नंबर रहियल आहे कंहिं अदाकार जो त पोइ कमेंट बॉक्स में या पेज जे कमेंट में ॿुधाए सघो था, त मां कोशिशि कंदुमि। टाइम लॻंदो इंशाअल्लाह, उहे आणे करे तव्हांजे साम्हूं पेश कंदुमि। इन शइ में वॾो टाइम लॻंदो आहे, एॾो जल्दी हीउ नंबर जेको आहे दोस्तो न आहिनि मिलंदा। छाजे करे जे मिलंदा आहिनि त वरी पका नंबर न आहिनि मिलंदा। पका नंबर हथु करण जे लाइ इहा कोशिशि कंदा रहंदा आहियूं, टाइम लॻंदो इन में। इंशाअल्लाह उहो बि मां तव्हांजे लाइ आणींदुसि। दोस्तो नंबर पुॼी वियो हूंदो, तव्हां नोट करे आया हूंदव इहो नंबर। जा तव्हां नोट करे वरितो आहे त इहो नंबर लिखी वठो। हाणे ॿिए नंबर जी तयारी कयो, जेको हाणे तव्हांखे वरी असां ॿियो नंबर ॾींदासीं, उहो बि तव्हांजे कम जो आहे, वॾे अदाकार जो आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, कोई बि नंबर जा का शइ तव्हां खां मिस न थिए। दोस्तो हलूं था हाणे असां वरी नेक्स्ट जेको अदाकार आहे उन जो नंबर मां तव्हांखे ॾियां थो, लेकिन पहिरियों वरी बि मां तव्हांखे चवां थो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। कमेंट बि हेठो लिखो, सुठा कमेंट, ग़लति कमेंट न लिखो। ऐं जेको आहे लाइक बि इन वीडियो करे छॾियो। जे वीडियो लाइक तव्हां कंदो, कमेंट ॾींदो, असांखे ख़बर पवंदी तव्हां छा था चाहियो। ऐं नंबर पोइ वरी असां अॻिते महिनत कंदासीं अञा वधीक तव्हांजे लाइ। जेसि ताईं तव्हां कमेंट न कंदव असांखे कीअं ख़बर पवंदी तव्हां छा चओ था। कमेंट बॉक्स में सुठियूं ॻाल्हियूं लिखो, जेका शइ तव्हां चाहियो था, सुठी ॻाल्हि। ग़लति ॻाल्हि न लिखो, ग़लति ॻाल्हि उहे लिखंदा आहिनि जेका हूंदा ई बेकार माण्हू आहिनि। इन जे करे कमेंट बॉक्स में लिखी करे पोइ असां कमेंट तव्हांजा पढ़ंदा आहियूं, आसानी सां सभिनी जा कमेंट पढ़े उनखे लाइक ॾींदा आहियूं। पोइ उन हिसाब सां अॻिते वरी कमु हलाईंदा रहंदा आहियूं। इन जे करे तव्हां सम्झी वञो, तव्हां जेको कमेंट हीउ कयो आहे उहो असां ज़रूरु पढ़ियो हूंदोसीं। हाणे हलूं था वरी दोस्तो ॿिए अदाकार जी नेक्स्ट नंबर जी तरफ़।
दोस्तों हाणे जेको मां तव्हांखे नंबर ॾींदुसि उहो बि हिकु बहितरीनु वॾे अदाकार जो नंबर आहे। थी सघे थो कुझु अर्सो पहिरियों मां नंबर ॾिनो हुजे, मूंखे यादि नथो अचे। जे तव्हां वटि उहो नंबर आहे त ठीकु, जेका नवां सब्सक्राइबर आया आहिनि जे उन्हनि वटि नंबर न आहे त हीअ नंबर उन्हनि जे कम जो आहे। हीअ बि हिकु वॾे अदाकार जो नंबर आहे। हीअ टियों नंबर मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, पोइ चोथों, पोइ पंजों, पंजे नंबर मां पूरा ॾेई करे पोइ वेंदुसि। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, को नंबर जीअं तव्हां खां मिस न थिए। थी सघे थो जंहिं नंबर जी तव्हांखे तलाश आहे मथां अॻिते हली उहो जेकी वीडियो पोइ बक़ाया नंबर ॾियण वारो आहियां, उन्हनि मूंखे अहिड़ो नंबर हुजे जेको तव्हांजे कम जो हुजे। तॾहिं चवां थो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों हीअ जेको नंबर ॾेई रहियो आहियां मां, इहो लाला फयाज़ ज़हूर साहब जो आहे, जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में बकरार हुयो। तव्हां ॾिठो हुयो बकरार जो उन करैक्टर कयो, हिकु बहितरीनु अदाकारी उन कई। हीअ जेको साम्हूं नंबर हली रहियो आहे हिकु हिकु थी करे उन जो नंबर आहे। इन खे आख़िर ताईं ॾिसजो, नंबर नोट करे वठिजो। पहिरियों नंबर मूं ॾिनो जेको उहो मूंसां जो ॾिनो, ऐं वरी जेको आहे अहमद अली शेख यानी कमाल ख़ान जो नंबर ॾिनो। जेको हाणे मां नंबर ॾेई रहियो आहियां लाला फयाज़, जेको बकरार हुयो, फ़क़ीर जो किरदारु जंहिं कयो हुयो ज़हर ज़िंदगी ड्रामे में, हीअ उन जो नंबर आहे ऐं तव्हांजे कम जो नंबर आहे। तव्हां इन खे नोट करे वठो ऐं हिकु हिकु फिंगर थी हले थो साइड में। तव्हांजी आसानी जे लाइ हीअ वीडियो मूं ठाही आहे, वॾी महिनत करे। ऐं दोस्तों नंबर जेका असां आणींदा आहियूं वॾो रिस्क खणंदा आहियूं। तव्हां हक़ीक़त पुछो, उहो मालिक बि कावड़बान जॾहिं हीअ वीडियो उन्हनि जे साम्हूं वेंदी आहे या उन्हनि जा को चाहींदड़ उन्हनि सां जेका रिलेटेड गॾनि, अगरि उहे हीअ वीडियो ॾिसी वठंदा आहिनि त उहे उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि तव्हांजो नंबर कोई यूट्यूब ते ॾेई रहियो आहे, त उहो असांजे मथां वॾो कावड़बान असांजे कॉल कराईंदा आहिनि कंहिं न ॿिए माण्हू खां, या मैसेज कराईंदा आहिनि कंहिं ॿिए माण्हू खां, चवंदा आहिनि बाबा इन खे रोकियो। इहो असां रिस्क खणी करे तव्हां ॾे हीअ नंबर ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे उन्हनि खे वधीक तंग बि न कजो ऐं पंहिंजे कम सां कमु रखिजो। जेको तव्हां सां ॻाल्हाए इज़त ऐं प्यार सां, त प्यार सां ई ॻाल्हाइजो, कंहिंखे ग़लति लफ़्ज़ न ॾिजो। हीअ जेको नंबर ॾेई रहिया आहियूं त तव्हांखे इन लाइ नंबर ॾेई रहिया आहियूं, तव्हां पंहिंजे हीरो सां जंहिं चाहियो था जंहिंखे उन सां ॻाल्हाए सघो 2-3 मिंट ऐं इज़त सां। ऐं हीअ नंबर जॾहिं हली वेंदो पूरो, इन खां पोइ अॻियों चोथों नंबर आहे मां ॾींदुसि। ऐं चोथों नंबर जेको मां ॾींदुसि उहो बि हिकु बहितरीनु अदाकार जो नंबर आहे। तव्हां नो टेंशन करे वियो, अॼु तव्हांखे पूरा ई नंबर मां ॾेई करे हितां पोइ वेंदुसि। जेको हाणे नंबर जेको हीउ पूरो थियण वारो आहे, इन खां पोइ हिकु वॾे अदाकार जो नंबर ॾियण वारो आहियां चोथे नंबर ते। उन जो नंबर आहे, उन जो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। लिखी वठो, पोइ वरी उन नंबर खे बि नोट कयो ऐं जीअं को मिस न थिए। जे मिस थी वियो त पोइ वरी रोज़ वीडियो असां त न आहियूं ठाहींदा न। जे हिकु चकर नंबर ॾिनो आहे त वरी ॿीहर उहो नंबर असां ई कान ॾींदासीं। कल्ह वारा 3 ॾींहं वारा जेका तव्हां असांखे अपडेट ॾिना हुआसीं उहे बि तव्हांजे कम जा आहिनि। हेठि वीडियो ते वञी करे क्लिक करे सघो था, जेको आहे इन वीडियो खां हेठों वीडियो उन जा पिया आहिनि, उहे वीडियो पिया आहिनि। उहे बि बहितरीनु अदाकारनि जा नंबर आहिनि। तव्हां जे नवां सब्सक्राइबर आया आहियो त ही शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल हाणे खां कमु न आहे करे रहियो, 2019 खां ही चैनल स्टार्ट आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम हली रहियो आहे ऐं तव्हां दोस्तनि जी मोहबतनि सां ऐं तव्हां दोस्तनि जे करे ही चैनल हिन टाइम ताईं हेसि ताईं पुॻो आहे। छाजे करे असां सची नीयत सां कमु कंदा आहियूं, सचो कमु कंदा आहियूं ऐं तॾहिं असांजो चैनल हिते पुॻो आहे। जेको फेक कमु कंदो आहे, सची नीयत सां कमु नाहे कंदो, उनजो चैनल कॾहिं बि एतिरो अॻिते नाहे ईंदो। तॾहिं असांखे तव्हांखे चवंदा आहियूं, हीउ जेको मुंहिंजो चहिरो आहे सुञाणे सॼो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल जो ऑनर आऊं ई आहियां ऐं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। सुभाणे जेको आहे दोस्तो मुंहिंजो इहो यूट्यूब चैनल किथे बि तव्हां सर्च कंदो, पेज ते, फेसबुक पेज ते, यूट्यूब चैनल ते, जिते लिखंदव साम्हूं तव्हांजे अची वेंदो। इहो चैनल सर्च करे किथे बि ॾिसी सघो था। अगरि हीअ वीडियो मुंहिंजी यूट्यूब ते ॾिसी रहिया त उन्हनि खे फेसबुक ते ॾिसी रहिया उनखे गुज़ारिश आहे, हर रोज़ु वीडियो असां फेसबुक ते पेज ते बि न आहियूं रखंदा, हिकु ॾींहुं पोइ रखंदा आहियूं। जे तव्हां हीअ मुंहिंजी वीडियो फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त हिकु ॾींहुं पोइ ॾिसी रहिया हूंदव, तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां यूट्यूब ते अची करे ऐं जेको आहे न सब्सक्राइब करे छॾियो ऐं सभ खां पहिरियां नंबर जीअं तव्हांखे मिले। जेसीं ताईं तव्हां वटि वीडियो पुॼंदी तेसीं ताईं यूट्यूब वारा जेका सब्सक्राइबर आहिनि, हज़ारे माण्हू नंबर कढी वेंदा,
ऐं अॻियां ते कॉलियूं बि करे वेंदा, तव्हां बाद में तव्हां वटि नंबर पुॼंदो, थी सघे थो तव्हांजी कॉल ई कोई न खणे, तव्हांखे कोई जवाबु ई न ॾिए, हज़ारनि माण्हुनि खे जवाबु अॻियां कोन ॾींदा न। इन जे करे चवंदा आहियूं तव्हां फेसबुक पेज वारा दोस्तनि खे चवंदो आहियां, अगरि तव्हांखे मुंहिंजो यूट्यूब चैनल नथो मिले त मथां मां लिंक ॾेई छॾी आहे फेसबुक पेज ते, क्लिक करे उते अची वञो ऐं तव्हांखे वॾी आसानी सां मुंहिंजो ही चैनल मिली वेंदो ऐं इनखे सब्सक्राइब करे छॾियो। नंबर नोट तव्हां करे आया हूंदो दोस्तो, हाणे ॾियण वारो आहियां मां तव्हांखे चोथों नंबर। दोस्तो 3 नंबर तव्हां नोट करे चुका आहियो, मूंखे ख़बर आहे। ही चोथों जेको नंबर मां ॾियण वारो आहियां, इहो बि हिकु बहितरीनु ऐं वॾे अदाकार जो नंबर आहे, तव्हांजे कम जो नंबर आहे। ऐं थी सघे थो इहो नंबर मां न ॾिनो आहे यूट्यूब चैनल ते, जे ॾिनो आहे त पोइ बि वरी ॿीहर तव्हांजे लाइ मां ही आंदो आहे हिकिड़ी वीडियो में आसानी करे कई आहे। ऐं हीअ नंबर दोस्तो जेको हली रहियो आहे साम्हूं, इहो नंबर साइड में हाणे हलियो हूंदो, तव्हां इन खे लिखंदा वञो हिकु हिकु करे। इहो नंबर जेको आहे जीअं नोट करे वेंदो, हीउ चोथों नंबर पूरो थींदो, इन खां पोइ 5 नंबर स्टार्ट थींदो। जेको 5 नंबर आहे उहो बि हिकु वॾे अदाकार जो आहे, हिन टाइम उहो बि कमु करे रहियो आहे इन ड्रामनि में। तव्हांखे ख़बर आहे त मुफ़्तनि जो माग ड्रामो बि अचण वारो आहे, तकरार ड्रामो हली रहियो आहे, हाणे सूमर ते खां पोइ उहो बि हलंदो। ऐं इन खां पोइ ड्रामो जेको आहे दोस्तो ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जूं बि ॻाल्हियूं मूं ॿुधियूं आहिनि, उहो बि अचिणो आहे। जे उहो अची वियो त पोइ उहो 2025 में ईंदो। ॿुधो था उते रबन जेको आहे पाण न हूंदो, रबन पंहिंजे पुट जे तौर ते साम्हूं ईंदो। हाणे ॾिसूं इन में केतिरी सचाई आहे, मां कोशिशि में लॻो पियो आहियां इन जी पूरी अपडेट मूंखे मिली वञे ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जी, त मां उहा अपडेट बि तव्हां ते पुॼाए करे ऐं तव्हांखे सम्झायां। इहा मां अपडेट ॿुधी आहे, न्यूज़ ॿुधी आहे, लेकिन मां पको कमु कंदो आहियां, पकी ख़बर ॿुधी ॾिसी ऐं अपडेट पको कमु करे पोइ ई जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी सीज़न 2 वाक़ई अची रहियो आहे या इन में कूड़ आहे या इन में केतिरी सचाई आहे। छाजे करे फेक न्यूज़ तव्हांखे न ॾींदासीं, सची न्यूज़ ॾींदासीं। भली व्यूज़ न अचनि, ख़बर सची ते व्यूज़ ईंदा। मां मञां थो जेका फेक न्यूज़ ॾींदा आहिनि, फेक ख़बर ईंदा आहिनि, उन्हनि जा हज़ारे लखे व्यूज़ ईंदा आहिनि, तव्हां ॾिठा बि हूंदा। लेकिन उहे वरी ईद मुबारक वारा चैनल हूंदा आहिनि, पका चैनल न हूंदा आहिनि। असांजो जेको आहे कमु मुस्तक़बिल जे लाइ कयूं था, जे मुस्तक़बिल ताईं हीउ कमु अॻिते बि असांखे वधाइणो आहे, खुटाइणो न आहे, तॾहिं पको कमु करे पकी न्यूज़, पकी अपडेट, पको कमु, सची नीयत वारो कमु कंदा आहियूं। शायदि ख़ुशो व्लॉग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे, मुंहिंजो चैनल न आहे, तव्हांजी दुआनि सां हले थो, तव्हांजी मदद सां हले थो। नंबर तव्हां नोट कंदा हूंदव दोस्तो, इहो नंबर अथव पीरू जो उर्फ़ जेको आहे फर्ज़न मलिक उर्फ़ पीरू, ऐं उन जो नंबर आहे। ऐं हीउ नंबर तव्हां नोट करे वठो, छाजे करे अगरि हीउ तव्हां नंबर नोट न कंदव त पोइ तव्हां खां नंबर रहिजी वेंदो। इहो दोस्तो कुझु अरसो पहिरियों मुंहिंजे ख़्याल में मूं नंबर ॾिनो हुयो, 3 महीना पहिरियों जी ॻाल्हि आहे, 2 महीना 2.5 महीना। हाणे जेका वरी नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे इन नंबर जी ख़बर न हूंदी, ही उन्हनि जे लाइ मां ॿीहर वरी ॾेई रहियो आहियां, आसानी करे रहियो आहियां, हिकिड़े ई वीडियो में हीउ नंबर करे वठनि। ज़हर ज़िंदगी में वॾो हिकु मज़ाया करेक्टर हुयो, फ़नी करेक्टर, कॉमेडियन करेक्टर पीरू, ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर बि त पीरू ई हुयो। इन जो असली नालो तव्हांखे ख़बर आहे फर्ज़न मलिक उर्फ़ खजू, फर्ज़न मलिक खजू उर्फ़ पीरू। खजू उन जो हिकिड़ो तख़ल्लुस आहे, उनखे ॾिनो वियो आहे, तव्हांखे इन जी ख़बर आहे अलाए न। खजू उनखे तख़ल्लुस, हर जीअं मुमताज़ खे मौलाई जो तख़ल्लुस आहे, अहिड़े हिसाब सां हर कंहिं न कंहिं माण्हू खे कंहिं न कंहिं शइ जो तख़ल्लुस ज़रूरु ॾिनो वेंदो आहे। अगरि तव्हां जेको आहे हीउ नंबर नोट लिखंदा वञो था त पको कमु कंदा वञो, नोट करे छॾियो, ऐं पोइ तव्हांजी मर्ज़ी, तव्हां ॻाल्हायो या न ॻाल्हायो। असांजो जेको फ़र्ज़ु आहे असां उहो पूरो करे रहिया आहियूं तव्हांजे करे। तव्हांजूं मोहबतूं असांखे पुॼंदियूं आहिनि कमेंट जे ज़रिए, ऐं फेसबुक ते, यूट्यूब चैनल ते, शायदि ख़ुशो व्लॉग अव्हांजो थोराइतो आहे। हीउ चैनल जेको आहे अव्हांजी दुआनि सां ई हली रहियो आहे। हाणे जेके तकरार जूं अपडेटूं मूं ॾिनियूं आहिनि, अचण वारे ॾींहंनि में बक़ाया अपडेट बि मां ॾींदुसि। शाम जो कुझु ॿिया वीडियो मुंहिंजा अपलोड थींदा इन चैनल ते, उहे बि तव्हांजे कम जी अपडेट आहे, उन खे मिस न कजो। हाणे मां तव्हांखे चई रहियो आहियां, मिस न कजो दोस्तो। वीडियो उहो पुॼण वारो आहे, इहो नंबर पुॼण वारो आहे पंहिंजी पुॼाणी ते,
हे हमरा जी मोबाइल पई आहे तंग करे थी मूंखे नंबर पुॼण वारो पंहिंजी पुॼाणी ते नंबर तव्हां नोट करे आया हूंदव जे तव्हां नंबर नोट करे आयो तव्हांजी वॾी महिरबानी हाणे पंजों आख़िरी इहो नंबर तव्हांजे लाइ मां ॾियण वारो आहियां इहो तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे नंबर लिखी वरितो आहे तव्हां हाणे ॾींदुसि तव्हांखे पंजों नंबर पंजे वॾे अदा दोस्तो जेको हाणे मां तव्हांखे नंबर ॾींदुसि इहो बि हिकु वॾे अदाकार बहितरीनु अदाकार जो नंबर आहे ऐं मां तव्हांखे अॼु पूरी तफ़सील ॾिनी आहे हीअ आख़िरी नंबर आहे पंजों नंबर आहे इहो नंबर हिकु जॾहिं तव्हां नोट करे वेंदव ऐं आख़िर में तव्हां इहो महिरबानी करे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट में बॉक्स में ॿुधाइजो अगरि हीउ सिलसिलो असांजो तव्हांखे सही लॻे थो फ़ोन नंबर वारो त इन खे अॻिते वधायूं बहरहाल पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त कुंड में हीउ जेको आहे साइड में नंबर हली रहियो आहे लिखंदा वञो नोट कंदा वञो जीअं इहो पंजों ऐं आख़िरी नंबर बि तव्हां खां मिस न थिए दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं मूं फ़ोन नंबर ॾिना आहिनि हक़ीक़त पुछो इन ते वरी ओतिरो असांखे फ़ाइदो न पियो आहे ओतिरो मतिलबु असांजी इहो दिलि ख़ुशि थींदी आहे असांखे लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾींदा कयो को तव्हांखां पैसा न घुरंदा आहियूं का शइ तव्हांखे अहिड़ी शइ न घुरंदा आहियूं तव्हांजो को मतिलबु ख़र्चु न थींदो आहे इन जे बदिले सब्सक्राइब कयो चैनल ऐं लाइक करे छॾियो शेयर करे छॾियो ऐं अगरि फ़ोन नंबर जॾहिं बि मां वीडियो रखी आहे उन ते व्यूज़ सफ़ा घटि ईंदा आहिनि हक़ीक़त पुछो तव्हांजे कम जी वीडियो बि ईअं ई हूंदी आहे तव्हां इन ते व्यूज़ न ईंदा त पोइ कहिड़ी वीडियो ते व्यूज़ ईंदा सम्झे न ऐं अगरि दिलचस्पी तव्हांजी इन वीडियो में माना फ़ोन नंबर वारी में घणी हूंदी त पोइ असां बि पूरी शिदत सां इहो कमु कंदासीं ऐं फ़ोन जेका बक़ाया जेका अदाकार आहिनि उन्हनि जा बि हथ करे तव्हां ते पुॼाइण जी कोशिशि कंदासीं इहो असांजो अहद आहे कंहिंजो बि नंबर मिस न कंदासीं इंशाल्लाह ऐं काफ़ी दोस्त मुंहिंजे मैसेज कंदा आहिनि त मां उन्हनि जे ई चवण ते ई वीडियो ते नंबर ॾेई रहियो आहियां त असांखे हुनजो नंबर खपे हिनजो ऐं कुझु दोस्त टे चौथों ॾींहुं वठी मैसेज करे रहिया हुआ ऐं असद कुरैशी जो नंबर खपे मां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे दोस्तो उन्हनि जो नंबर एॾो आसान न आहे मां पंहिंजी पूरी कोशिशि लॻो पियो आहियां मुंहिंजा जेका राब्ता आहिनि उहे लॻा पिया आहिनि उन्हनि सां इंशाल्लाह ऐं जेका नेक्स्ट वीडियो असांजी अचण वारी आहे उहा थी सघे थो असद कुरैशी जो नंबर उन में ॾिनो वञे या वरी कंहिं ॿिए मेन अदाकार जो हीउ नंबर हली रहियो आहे तव्हां इहो यादि करे छॾिजो मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधो गौर सां ॿुधंदा वञो नंबर बि नोट कंदा वञो जीअं वरी ॻाल्हि हिन में त वरी नंबर मिस न थी वञे ऐं जे नंबर ॾे ख़्यालु आहे त ॻाल्हियुनि में बि ख़्यालु हुजे तव्हांजे कम जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां हाणे जेका थी सघे थो अॻी वीडियो मुंहिंजी ईंदी उहा बि ॿ टे अदाकार जो नंबर खणी पोइ ईंदुसि इन वीडियो तव्हांजे साम्हूं ऐं उहा वीडियो बि तव्हांजे कम जी हूंदी जे दोस्त मैसेज में हिकिड़ी ॻाल्हि लिखनि था त असद कुरैशी या ज़ुल्फ़कार बुर्दी जो बि एतिरो नथा चवनि या सिजावल ख़ान या असद कुरैशी यानी हाजन प्रेमी इन ॿिन्ही नंबर ते ज़ोर ॾेई रहिया आहिनि मां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां दोस्तो उहो जेको नंबर मां जीअं उन्हनि जा नंबर मिलिया मां रखी पाण वटि फ़ाइदो मूंखे कोन मिलंदो हुयो मां पाण वटि रखी छॾियां तव्हांखे ॾींदुसि मां पाण बि एतिरो न ॻाल्हाईंदुमि जेतिरो तव्हां ॾींदुमि तव्हां वञी राब्तो कजो लेकिन उनजो तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो ऐं जेको आहे टाइम त लॻंदो आहे न इन शयुनि में दोस्तो जेको हीउ नंबर हली रहियो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो आहे दरिया ख़ान जो जेको ड्रामे तकरार ड्रामे में मेन अदाकार बहितरीनु अदाकार आहे मूसा जो दोस्त आहे हीउ जेको नंबर तव्हां नोट करे रहिया आहियो हीउ उन्ही जो ई नंबर आहे हीउ बि तव्हांजे वॾे कम जो नंबर आहे तव्हांखे हीउ नंबर नोट करे ॻाल्हाए सघो था मां नंबर जेको आहे न इहो काफ़ी अर्सो पहिरियों ॾिनो हुयो लेकिन उहो वीडियो तव्हांखे न मिली हूंदी तव्हां ॻोल्हींदो बि सही तव्हांखे न मिलंदी उहो एॾो हेठि हली वियूं आहिनि वीडियोज़ उनजे मथां 5-4 वीडियो डेली असां अपलोड कंदा आहियूं ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे वीडियो त हेठि घुमी थी वेंदियूं न उनजे करे ॿीहर हिकिड़ी वीडियो में 5 नंबर मूं आंदा आहिनि तव्हांजे फ़ाइदे जा नंबर आहिनि हीअ ऐं असांखे सिर्फ़ु चैनल सब्सक्राइब कयो वीडियो लाइक कयो वीडियो शेयर कयो इन जे बदिले में इहो सभु कुझु फ्री आहे इन ते कोई पैसा न लॻंदा को ख़र्च नाहे थींदो ऐं तव्हां हिकिड़ी महिरबानी ज़रूरु कंदा कयो दोस्तो जेको आहे न असांजा प्ले लिस्ट ठहियल आहिनि अगरि तव्हांखे इहो नंबर वीडियो हेठि हली बि वञे मिसाल आहे बाद में जे तव्हां वरी ॻोल्हियो था तव्हांखे वीडियो नथी मिले त असां इन्हनि जो प्ले लिस्ट ठाहे छॾिया आहिनि जेका फ़ोन नंबर वारी कैटेगरी आहे उन में प्ले लिस्ट हिकिड़ी ठाही आहे असां जंहिंजा मूं फ़ोन नंबर ॾिना आहिनि उहा उन प्ले लिस्ट में सभई वीडियो मौजूदु आहिनि आसानी सां तव्हांखे उहो वीडियो मिली वेंदा उन खे ओपन करे प्ले लिस्ट खे
पोइ उहो नंबर तव्हां उतां कढी सघो था। जहिड़ी हर वीडियो थंबनेल ते लिखियलु थो हिन जो नंबर हिन वीडियो में, हिन जो नंबर हिन वीडियो में, तव्हां उनखे प्ले करे उतां नंबर नोट करे वठो। बसि आसान तरीक़ो आहे, टेंशन वठण जी ज़रूरत ई न आहे। जे तव्हां इहो न कंदव त ॿियो तव्हां छा कंदव। इहो आसान कमु आहे। मूं प्ले लिस्ट ठाहे छॾी आहे, हेठों वञी चेक कयो, प्ले लिस्ट तव्हांजे कम जी आहे। दोस्तो हीअ वीडियो पुॼण वारी आहे, पंहिंजी पुॼाणी ते 5 नंबर नोट तव्हां करे चुका हूंदव। असांखे हाणे ॾींदा इजाज़त, वरी असां मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में। ऐं बसि आख़िर में बि मां तव्हांखे इहा ॻाल्हि कंदुसि, सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।